Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. इस्लामाबाद में समूरा इदारा रियल स्टेट के कारोबार में मुलविस आहिनि। जॾहिं इदारो कारोबार में मुलविस हूंदो त CDA में कहिड़ी हिम्मत आहे जो इन इदारे खे कुझु चई सघे। इदारा रियल स्टेट के कारोबार में हूंदा त मफ़ादनि जो टकराव त थींदो। IB वारनि खे ॿुधायो त ही मफ़ादनि जो टकराव आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जा इंटेलिजेंस ब्यूरो के ऑफिसर्स तरफ़ां रियल स्टेट कारोबार में मुलविस हुजण बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जो चवणु हो त वज़ीर आज़म के सलाहकार शहजाद अकबर तरफ़ां जमा करायल जवाब में चयो वियो त इदारनि मथां रियल स्टेट के कारोबार में सिधी या अणसिधी रीत शामिल थियण ते पाबंदी आहे। सिंध हाई कोर्ट में हवेलियां जहाज़ हादसे केस में सिविल एविएशन अथॉरिटी रिपोर्ट जमा कराए छड़ी। अदालत पारां PIA के दरख्वास्त गुजार के दस्तावेज़न ते भी जवाब जमा कराइण जो हुकुम। डायरेक्टर टेक्निकल सिविल एविएशन अथॉरिटी ऐं ॿिया अमलदार ईंदड़ ॿुधणी ते तलब। ॿुधणी 18 जनवरी ताईं मुलतवी। सुप्रीम कोर्ट जाली बैंक अकाउंट्स केस में जवाबदार डॉक्टर दिनशा और जमील बलोच की ज़मानत वाली दरख्वास्त ते नैब चेयरमैन के तलब करण जो इशारो ॾेई छॾियो। नैब के कानून और शफ़ाफ नमूने से ॿियनि जवाबदारनि खिलाफ़ भी कार्रवाई करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स में चयो आहे त शहरनि की आज़ादी और बुनियादी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ अदालत की ज़िम्मेवारी आहे। नैब की अगभराई में नाकामी की सूरत में नैब चेयरमैन ज़ाती हैसियत में पेश थे। सिंध हाई कोर्ट में लापता शहरनि की बाज़ियाबी लाइ वधीक हिकु दरख्वास्त दाख़िल। IG सिंध DG रेंजर्स घरू खाते ऐं ॿियनि खां जवाब तलब। अदालत गुम थियल शहरनि खे जल्द बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾींदे चयो आहे त पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा बाज़ियाबी खे यकीनी बणाइण जे लाइ असराइता क़दम खणनि। दरख्वास्त गुज़ार जो चवणु हो त कराची में शहरी सलीम इफ्तिखार ऐं ॿियनि खे सादा कपड़ा पहिरियल माण्हू अगवा करे विया हुआ। मीरपुर ख़ास वेझो घर के बाहि लगण सबब घर धणी सड़ी फौत। संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पई। ॻोठ वली मोहम्मद रिंद में घर धणी सिगरेट पीअण बाद फिटो कयो त कखाई घर के बाहि लगी वई। 40 वरहनि जो चेलो भील सड़ी फौत थी वियो। संदसि घरवारी तेजा सड़ी ज़ख़्मी। बाहि लगण सबब घर में ॿधल 5 बकरियूं भी सड़ी मरी वई। खैरपुर में 3 महीननि खां अगवा ॼाणायल औरत शेरबानो भट्टी पुलिस के मुबैना कार्रवाई दौरान बाज़ियाब। औरत इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार अली मोहम्मद ऐं महताब फुलपोटो अगवा करण बाद 3 महीननि ताईं ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाईंदा रहिया। बाज़ियाब थियल औरत तरफ़ां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट DC ॾखण के आर्ट्स काउंसिल कराची में शफ़ाफ चूंडू यकीनी बणाइण की हिदायत करे छॾी। चूंडुनि दौरान फुल प्रूफ सिक्योरिटी मुहैया करण, पुलिस रेंजर्स और लेडी पुलिस एहलकार मुक़रर करण जो भी हुकुम। अदालत चूंडुनि दौरान बायोमेट्रिक सिस्टम लगाइण वारी इस्तदा रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त सेक्रेटरी इंडस्ट्रीज़ ऐं DC ॾखण चूंडुनि की निगरानी कनि। आर्ट्स काउंसिल कराची में चूंडू 20 डिसंबर ते थींदियूं। कराची के इलाइक़े यूनिवर्सिटी रोड ते पुलिस एहलकार खां फुर जी कोशिश नाकाम। फायरिंग की ॾेवठ में एक जवाबदार ज़ख़्मी थी पियो। पुलिस ज़ख़्मी समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। सखर में NIRC कोर्ट यूटिलिटी कॉर्पोरेशन में डेली वेजिस से भर्ती थियल 27 मुलाज़मन के पको करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुलाज़मन के वकील जो चवणु आहे त अदालत डेली वेजिस मुलाज़मन के साल 2008 खां बेनिफिट ॾियण जो भी हुकुम ॾिनो आहे। मुलाज़मन तरफ़ां पको न करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राब्तो कयो वियो।